जे भाई पिरीअ मिड़ां त सिख चोरां की दात, जागण जशन जिन खे सुख न सारी रात, उझी बुझी आया वाई कन न वात, सले सूर्य चाढ़िया बयान कन न बात, तोणे कुसन कात त बिसागी सलन कीन की। अस्सलाम वालेकुम। नौ बैत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई जो बहितरीन पैगाम, बहितरीन मैसेज, बहितरीन सम्झाणी। शल दिल खे लॻे, शल कुझु सम्झ में अचे, शल असां कुझु फिराए सघूं। बैत तव्हां ॿुधी चुका आहियो, हिकु दफ़ो वरी पढ़ां थी। मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे, ॾाढो फेवरेट आहे। इन में केॾी त गहरी ॻाल्हि आहे, केॾी त ज़बरदस्त सम्झाणी आहे, केॾो त शानदार मिसाल ॾिनो आहे शाह साईं। जे भाई पिरीअ मिड़ां त सिख चोरां की ॾात, जागण जशन जिन खे सुख न सारी रात, उझी बुझी आया वाई कन न वात, सले सूर्य चाढ़िया बयान कन न बात, तोड़े कुसन कात त बिसागी सलन कीन की। शाह अब्दुल लतीफ़ भुटाई चोरनि जो मिसाल थो ॾिए। असां सभिनी खे ख़बर आहे त अॼुकल्ह त ॾींहं ॾिठे जो फुरूं ऐं धाड़ा था थियनि, रॉबरी लॻी पई आहे जिते किथे, पर को वक़्तु हूंदो त चोर सिर्फ़ु रातिनि जो निकिरंदा हुआ। तंहिंजे करे इहो मिसाल उन दौर जे हिसाब सां ॾिनो वियो आहे। त शाह अब्दुल लतीफ़ भुटाई थो चए त चोर खे त ॾिसो त पंहिंजे इन कम लाइ, पंहिंजे धंधे लाइ, चोरी करण लाइ केॾी महिनत थो करे। त जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हां पंहिंजे महबूब सां मिलो, पंहिंजे पिरीअ सां मिलो, उन्हनि जी रज़ामंदी हासिलु कयो, उन्हनि जो राज़पो हासिलु कयो, त चोरनि खां ॾात सिखो। ॾात माना तरीक़ो, चोरनि जो जेको तरीक़ो आहे, रीत, ठीकु आहे। त चोर छा था कनि पंहिंजे कम जे लाइ? शाह साईं फरमाए थो, जागण जशन जिन खे सुख न सारी रात, सॼी राति सुम्हंदा कोन्हनि, उजागो कंदा आहिनि, छो त हुननि जो जेको बि कमु आहे उहो रातिनि जो आहे। त जागण हुननि जे लाइ जशन जी हैसियत थो रखे, सॼी राति सुख सां सुम्हंदा कोन्हनि, ठीकु आहे। उझी बुझी आया वाई कन न वात, सोचे सम्झी ॼाणी वाणी इन कम लाइ निकिरंदा आहिनि ऐं ख़ामोश रहंदा आहिनि। ख़ामोशी ॿियनि लिहाज़ खां त हिकिड़ो त कंहिंसां बि पंहिंजो इहो राज़ न ॿुधाईंदा आहिनि कंहिंखे बि, ॿियो त उअं ई राति जी ऊंदाही में ख़ामोशी सांत, त उन में त गोड़ कबो बि न। पोइ चए थो सले सूर्य चाढ़िया बयान कन न बात, जेकॾहिं पकिड़िजी था पवनि त ॿधिजी सभु फांसीअ ते चढ़ी वेंदा, मरंदा मरी वेंदा, पर ॻाल्हाईंदा न, पंहिंजो राज़ न ॿुधाईंदा, ज़बान न खोलींदा। तोड़े कुसन कात त बिसागी सलन कीन की, कात सां कुसिजी वञनि, भले मरी वञनि, पर बाफ़ ॿाहिरि न कढंदा, ॻाल्हि न कंदा, पंहिंजो राज़ न कढंदा। हाणे तव्हां सोचो त हिकिड़े कुधे कम लाइ चोर केॾी महिनत थो करे, केॾी मुशक़त थो करे, रातिनि जो उजागा थो करे, चुपचाप सांत में, ख़ामोशी में, पाण में ॿधी था कनि ऐं पोइ निकिरनि था पंहिंजे कम ते। पर जीअं पकिड़िजी था पवनि त मजाल जो बिड़क बि ॿाहिरि कढनि, को राज़ कंहिंखे ॿुधाइनि, मरंदा मरी वेंदा पर पुछंदा न। त इन मां असांखे शाह साईं सबक़ु छा थो ॾिए त चोर जॾहिं पंहिंजे मक़सद खे हासिलु करण जे लाइ इहा रविश अख़्तियार थो करे, एॾी महिनत थो करे, एॾो उजागो थो करे, एॾी जाखोड़ थो करे, त असां पंहिंजे रब खे राज़ी करण लाइ छा राति जो उथी इबादत नथा करे सघूं? छा असांखां थोरो उजागो नथो थिए? असांखे तहजुद पढ़णु सेखारियो वियो आहे, रातिनि जूं इबादतूं, रातिनि जो क़याम कयो, बीहो। त जेकॾहिं रब खे राज़ी करिणो आहे त राति जी ख़ामोशीअ में, सन्नाटे में, चुपचाप उन जी इबादत में मसरूफ़ थिजे, निंड फिटाइजे, ऐं पोइ उहा ॻाल्हि वरी कंहिंसां न कजे, छो त इहो शेयर करणु इहो मुनासिबु न आहे त असां बि ड्राड़ हणूं ऐं असां ॿुधायूं त मूं राति अधु राति जो उथी हेतिरा नफ़िल पढ़िया, या मूं हीअ इबादत कई, या मूं हेतिरा सजदा कया, या मूं क़ुर पढ़ियो, जेको बि कयो, त इहो ॿुधाइणो कोन्हे। सो जॾहिं चोर पंहिंजे हिकिड़े नाजाइज़ कम जी मुहबत में एॾो अॻियां थो निकिरे, एॾी जाखोड़ थो करे, त असां पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ एतिरी महिनत नथा करे सघूं। ॾिसो त सही मिसाल कीअं ॾिनो वियो आहे न, त असांजो बि फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे कॾहिं राति जी सांत में, ख़ामोशीअ में, अकेलाईअ में, चुपचाप में उनजे अॻियां झुकूं, उनखे ॿाॾायूं, उनजी इबादत कयूं, उनजो चयो मञूं, उनजी फर्मा बरदारी कयूं, ऐं पोइ चुप रहूं त असां कंहिंसां इहा ॻाल्हि, छो त इबादतूं ॾेखार लाइ न कबियूं आहिनि, उहे रब खे राज़ी करण लाइ कबियूं आहिनि, ठीकु आहे। सो ॾेखार त करिणो न आहे। सो ॾाढो मूंखे त इहे बैत पसंदि आहे, हद खां वधीक। तव्हां ज़रूरु कमेंट कजो त तव्हांखे इहो कीअं लॻो, ऐं जेका सम्झाणी मां ॾियण जी कोशिशि कई आहे, छा मां हुन सां इंसाफ़ु कयो आहे? जेतिरो मूंखे सम्झ में आयो, जेतिरो मूंखे सम्झाइणु आयो, उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। सो इनशाला वरी कंहिं ॿी बैत सां ॿीहर मिलंदासीं।
अलाबाई.